गुज़िरियल 6 सालनि खां फिनलैंड जे शहरनि जी ॻणप दुनिया जे ख़ुशबाश माण्हुनि में थी रही आहे। फिनलैंड जे रहवासियुनि जो सुकून हिक आम शइ में आहे जंहिं ॾांहुं कंहिंजो ध्यानु ई नाहे वेंदो। घणनि ई मौक़िक़नि इन्हनि माण्हुनि जी ख़ुशीअ जो राज़ ॼाणण जी कोशिश कई, पर खेनि को अहिड़ो सबबु हथ न अची सघियो। पर हाणे इन जो पतो लॻायो वियो आहे। फिनलैंड दुनिया जो उहो वाहिद मुल्क आहे जिते सौना यानी गरम आबी बुख़ारनि वारा गुसलखाना या हमाम सॼी दुनिया खां वधीक आहिनि। हितां जा शहरी इन्हनि हमामनि खे बाक़ाइदगीअ सां इस्तेमालु कनि था ऐं शायदि को अहिड़ो शख़्स हुजे जेको सौना खां अणॼाण हुजे ऐं न वेंदो हुजे। सौना जे गरम हमाम में फिनलैंड जा रहवासी वेही पंहिंजो सॼे ॾींहं जो थक लाहींदा आहिनि। हमाम जा आबी बुख़ार संदनि जिस्म ते जमा थियल वाधू चर्बी खे बि घटाइण जो सबबु बणिजनि था। इन खां सवाइ जिस्म जे मसामनि खे खोलींदा आहिनि, जंहिंजे करे खल ज़रिए जिस्म में मौजूदु ज़हरीलो मवाद ख़ारिज थी वेंदो आहे ऐं ज़हनी दॿाअ मां छुटकारो मिलंदो आहे। फिनलैंड में सौना जो इस्तेमालु इतां जी रिवायत आहे जेको डिघे वक़्त खां हली रहियो आहे। इहो ई सबबु आहे जो 2020 में यूनेस्को जे आलमी विरसे में बि इन खे शामिल कयो वियो आहे। फिनलैंड जे शहर टेम्परी में 60 अवामी सौना आहिनि, जॾहिं त हिन शहर जी आबादी रुॻो 2.5 लख माण्हुनि ते ॿधल आहे। इहो ई सबबु आहे जो हिन शहर खे दी सौना कैपिटल ऑफ दी वर्ल्ड जो लक़ब ॾिनो वियो आहे। दुनिया में सौना जी ॻणप शाहाणी सर्विस तौरु कई वेंदी आहे, पर फिनलैंड में इहा ॻाल्हि आम आहे। फिनलैंड में अक्सर माण्हू घरनि में ई सौना ठाहे छॾिया आहिनि। वॾी उमिरि वारा शहरी अवामी सौना में वञणु पसंदि कंदा आहिनि। ही माण्हू सम्झनि था त माण्हुनि सां मेल मिलाप रखणु हिकु मुक़दस रिवायत आहे। फिनलैंड में कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजी ऑफिस या कम तां मोटंदे घर वञण खां अॻु ई 1 कलाक सौना में गुज़ारींदा आहिनि त जीअं सॼे ॾींहं जो थक लही वञे ऐं जॾहिं हू घर पहुचनि त ताज़ा तवाना हुजनि। कुझु माण्हू कलाकनि जा कलाक दोस्तनि सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कचहरियूं कंदा आहिनि। शादीशुदा औरतूं ऐं मर्द बि घटि में घटि हफ़्ते में हिकु भेरो ज़रूरु सौना वेंदा आहिनि। जेतोणीकि संदनि घरनि में बि सौना हमाम मौजूदु हूंदा आहिनि, पर हू बिजलीअ जा ख़र्च बचाइण लाइ अवामी सौना में वञण खे तरजीह ॾियनि था। हू सम्झनि था त सौना में वक़्तु गुज़ारणु खेनि ताज़ो ऐं तंदुरुस्त करे थो।